Hello guys, Assalamu alaikum. I am Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. In this video we will be learn about present continuous tense. Present continuous tense छा हूंदो आहे ऐं इन्ही खे असां कीअं इस्तेमालु करे सघूं था ग्रामर में। अॼु जेको ये लेक्चर आहे असांजो सेकंड लेक्चर आहे टेंस से मुतालिक़। फर्स्ट लेक्चर असां प्रेजेंट इंडेफिनाइट जो कयोसीं, जंहिंजी लिंक आउं उन हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस एक अहिड़ो ज़मान हूंदो आहे, यानी हिकु अहिड़ी ज़मान आहे जंहिंमें असां को कमु स्टार्ट कयो आहे लेकिन ख़तमु न कयो हुजे, इन खे असां चवंदा आहियूं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस। जीअं आउं स्कूल वञी रहियो आहियां, आउं स्कूल यानी कि घरां निकिरी वियो आहियां, स्कूल वञी रहियो आहियां लेकिन स्कूल पहुतो न आहियां, अञा आउं जारी आहियां यानी कि कम में हलंदड़ आहियां, त इन खे असीं चवंदासीं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जी कंडीशन आहे। जंहिंजे सिंधी में सुञाणप आहे, सिंधी में अवां कीअं सुञाणे सघो था त हीउ जुमिलो प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो आहे। अगरि अवां सिंधी में किथे बि जुमिलो ॾिसो, कंहिं बि जुमिले जे आख़िर में रहियो आहे, रही आहे, रहिया आहिनि वग़ैरह अचे त असांखे छा करिणो आहे, असां सम्झी वेंदासीं डेफिनेटली त हीउ छा जो जुमिलो आहे, प्रेजेंट कंटिन्यूअस जो जुमिलो आहे। अच्छा, जीअं जो मिसाल वठो, माजिद स्कूल वञी रहियो आहे। माजिद छा आहे? स्कूल वञी रहियो आहे, जंहिंजे लास्ट में छा अचे पियो? रहियो आहे। त हीउ छा थी वियो? प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो। असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं, हीउ बि प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे। ईअं अवां केतिरा ई जुमिला ठाहे सघो था ऐं हिन वीडियो जे अंदरि असां इहो बिल्कुलु ॾेखारींदासीं। हिन वीडियो में अॻिते वधण खां पहिरीं अवां सां गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो ऐं असांजी हिन वीडियो खे लाइक करियो। इन खां पोइ इन जी फॉर्मेशन छा आहे, इन जो फार्मूलो छा आहे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो। इन जो फार्मूला आहे सब्जेक्ट हुजे, इन खां पोइ इज़ हुजे, एम हुजे, आर हुजे ऐं फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब हुजे एंड देन लास्ट ऑब्जेक्ट हुजे। त असां छा चवंदासीं, हीउ छा जो फार्मूला आहे? प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो। हाणे असां हीउ इज़ खे कहिड़े सब्जेक्ट सां इस्तेमालु करे सघूं था, एम खे कहिड़े सब्जेक्ट सां इस्तेमालु करे सघूं था ऐं आर खे कहिड़े सब्जेक्ट सां इस्तेमालु करे सघूं था। इज़ जेको आहे असां सब्जेक्ट में ही हुजे, शी हुजे, इट हुजे या सिंगुलर नेम हुजे त असांखे सब्जेक्ट खां पोइ हेल्पिंग वर्ब में छा इस्तेमालु करिणो आहे? इज़। एम असां फ़क़ति आई लाइ इस्तेमालु करे सघूं था ऐं आर जेको आहे उहो दे हुजे, वी हुजे, यू हुजे या वरी प्लूरल नेम हुजे त असांखे सब्जेक्ट खां पोइ छा इस्तेमालु करिणो आहे? आर। इन जा कुझु एग्ज़ाम्पल वठो। आई एम ऑपरेटिंग कंप्यूटर, आउं कंप्यूटर हलाए रहियो आहियां। आई आहे सब्जेक्ट में, त इन खां पोइ असां हेल्पिंग वर्ब में छा ॾींदासीं? एम। ही इज़ गोइंग टू कराची, ही सब्जेक्ट में आहे त असां छा ॾींदासीं? इज़। जीअं असां पहिरें ॾिसे आया आहियूं त ही हुजे त असांखे छा इस्तेमालु करिणो आहे? इज़। ही इज़ गोइंग टू कराची। वी आर प्लेइंग क्रिकेट, असां क्रिकेट खेॾी रहिया आहियूं। हिते ॾिसो सब्जेक्ट में छा आहे? वी। वी आहे त असीं हिते आर ॾिनोसीं। अगरि हिते प्लूरल हुजे यानी कि बॉयज़, सिंगर्स, इन खां पोइ यानी कि केतिरा ई नालनि जो मेड़ हुजे त असां हिते आर खे इस्तेमालु कंदासीं। स्टार्ट करियो था अफर्मेटिव खां। अफर्मेटिव असां जुमिलो चवंदा आहियूं हाकारी जुमिले खे। इन जो जेको फार्मूलो आहे इहो आहे सब्जेक्ट प्लस इज़ एम आर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब एंड देन लास्ट ऑब्जेक्ट। एग्ज़ाम्पल वठो। शी इज़ राइटिंग अ लेटर, शी इज़ writing a letter. We are reading book. They are making food. I am watching TV. ये कुछ इन जा मिसाल हुआ। इन खां पहिरीं असीं ये क्लियरली सम्झाया आहियूं त सब्जेक्ट छा हूंदो आहे, इज़ एम आर किथे इस्तेमालु करणा आहिनि। इन खां अलावा जेको हीअ असां अव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिना आहिनि, इन्हनि मां बि अव्हां कोशिशि करे सम्झण जी कोशिशि करियो। इन खां पोइ असांजो सेकेंड यूज़ेस आहे उहो असां हिन में सेखारूं था। नेगेटिव। नेगेटिव उहे जुमिला हूंदा आहिनि जेके नाकारी हुजनि। इन जी फॉर्मेशन छा आहे? सब्जेक्ट इज़ नॉट, एम नॉट, आर नॉट एंड देन फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब एंड देन लास्ट ऑब्जेक्ट। कुझु एग्ज़ाम्पल वठो। शी इज़ नॉट, पहिरीं चओ शी खां पोइ सिर्फ़ु इज़ हो, हाणे छा कयोसीं? इज़ खां पोइ नॉट। शी इज़ नॉट राइटिंग अ लेटर। वी आर नॉट। असांखे छा करिणो आहे? हाणे सिर्फ़ु सेंटेंस में हेल्पिंग वर्ब खां पोइ नॉट जो इज़ाफ़ो करिणो आहे। बाक़ी सेम ई सेंटेंस हूंदो, सेम ई स्टेप हूंदो ऐं सेम ई सिस्टम हूंदो सेंटेंस जे अंदरि। इंट्रागेटिव। इंट्रागेटिव असीं चवंदा आहियूं सवालिया। सवालिया जुमिला जेके असां खां केरु सवाल करे या वरी असां कंहिंखां सवाल करियूं
तो इहो कंडीशन कहिड़ी हूंदी आहे, इन कंडीशन खे चवंदा आहिनि इंट्रागेटिव, यानी कि सवालिया जुमिला। सवालिया जुमिलनि लाइ असांजो जेको फार्मूला आहे उहो कुझु हीअं आहे त सब्जेक्ट खां पहिरीं असां पहिरीं इज़ ॾींदासीं, एम ॾींदासीं, आर ॾींदासीं, इन खां पोइ सब्जेक्ट, पोइ वरी फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब एंड देन लास्ट ऑब्जेक्ट। बट अव्हांखे ही क्वेश्चन, अव्हांखे ही पॉइंट यादि रखणी आहे त लास्ट में अव्हांखे क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी आहे। इन जा बि कुझु मिसाल वठो, सम्झण जी कोशिशि कंदासीं। त पहिरीं शी खां पोइ इज़ो, हाणे सवालिया लाइ असां छा कंदासीं, इज़ खे शी खां पहिरीं, यानी कि पहिरीं इज़ पोइ शी एंड देन राइटिंग अ लेटर। हाणे ॾिसो इन जी माना छा पई निकिरे, छा ही ख़त लिखी रही आहे, छा ही ख़त लिखी रही आहे। हिते असां छा करियूं था त हेल्पिंग वर्ब, यानी कि जेको इज़ या एम या आर जेको आहिनि प्रेज़ेंट कंटिन्यूअस जा हेल्पिंग वर्ब आहिनि, इन खे पहिरीं इस्तेमालु कंदासीं, पोइ सब्जेक्ट ऐं पोइ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट ऐं क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी आहे। अगरि अव्हां क्वेश्चन मार्क न ॾिनी त तव्हांजो सेंटेंस कंप्लीटली इनकरेक्ट थी वेंदो। ठीकु आहे, इहे कुझु एग्ज़ाम्पल आहिनि। आर यू हिते बि ॾिसो पहिरीं आर अचे पियो, आर वी रीडिंग बुक, आर दे मेकिंग फूड, एम आई वॉचिंग टीवी। हिते ॾिसो सभ खां पहिरीं अव्हांखे इहो ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस हिकु अहिड़ो ज़मानु आहे जंहिंमें असां को कमु स्टार्ट कयोसीं ऐं उहो अञा ख़तमु न थियो हुजे, त इन खे असीं चवंदा आहियूं प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जा हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि, इज़, एम, आर। अच्छा, प्रेज़ेंट कंटिन्यूअस में इज़ छा जेको आहे उहो ही शी इट सां इस्तेमालु थींदो आहे, एम फ़क़ति आई सां इस्तेमालु थींदो आहे, ऐं आर जेको आहे उहो असां वी, दे, यू सां इस्तेमालु या वरी प्लूरल नेम सां इस्तेमालु करे सघूं था। उमेद करां थो त तव्हांखे हीअ वीडियो क्लियरली समझ में अची वई हूंदी। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।